इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलु अल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह। आज के रसूल बैयत बरत कयो मादिसा को कचड़ू तो कोन आयो। ये सब मोहम्मद जा दीवाना आया। तक़द्दम या रसूल अल्लाह, तक़द्दम या रसूल अल्लाह। दुआ कयो तो मौली अब्दुल्ला कमल मुके टूल वाले मदरसे में घुराए 3 कलाक दुरूद पढ़वा हाईवे भी बंद थियो। दादा छोरा दाजो सुभान अल्लाह जोर सा मदीने बारे जा इश्क दादा बेटा इधर जो अवल ना अल्लाह जो अवल ना कलमे में पहलो नंबर, आजान में पहलो नंबर, तकबीर में पहलो नंबर, नमाज में पहलो नंबर, कब्र के पुजाने में पहलो नंबर। बेटा ये तुझे अवल ना अल्लाह जो माता आयो ये दरगाह तो आया मता सुभान मुला बेटा ये को कोनी मनी दे अली को तणी को मनी दे मां कुरान जो भी हाफिज आया सैयद जे रिसाले जो भी हाफिज सुभान अल्लाह अवल ना अल्लाह जो ये मंझांडा पाई पांद बीचिया में रोह डमर बख्शा कावड़ हुस्से कूड़ का पंजी जान बचा इश्क अरबी जाम सा रखी नीह निपा पर मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंजर सैयद जे कामिल करबला करबला में आया नमाज में कामिल, सखा में कामिल, तबलीग में कामिल, ओ कोलाची फकीर अली जी औलाद मोहम्मद के दीन में कामिल। दादा जो अली अलिया जो अली अलिया जो अली अलिया मौला अली जो मुरीद बैयत बरत करे अली हक जो इमाम अली मर्द कलंदर असा जमियत वारन जो नारो यो आ उम्मत सारी गुलाम अली असा जो इमाम साहिल दर्जा उदार आयो कना आले नबी सा प्यार बेटा ई साजो जे वाहे कांदा हबीब सी मोहम्मद जा यार मिठे मोहम्मद सा बदर में गड उहद में गड खंदक में गड हुनैन में गड गार में गड क़यामत ते मजार में मोहम्मद जे भाकुर में गड सुता साहबा जा दीवाना बैयत बरत करे छो बैयत कुरान चे तो गजो नबी चे तो गजो बिटाई चे तो गजो इमरान खान चे तो भाजी दिया तिनी दिखा बस कर थगड़ा तो जो यार थोरो या जो इसी लोड में मुके सबूत फिरो फिरो वो मोहम्मद जा यार वाहे कांदा हबीब सी मोह मिठा मन सिद्दीक सादिक सिद्क सरदारे सरदार उमर अदालत अगरो है लतीफ जदो उमर एड़ा फैसला करे जो काफर कलमा पढ़ा उमर अदालत अगरो उस्मान इज्जत अदा कादर पांजे कुदरत से कया हा अली सा कया पर जुमरुदी जिनसार हसन मीरो अल्हम्दुलिल्लाह इंतहाई लंबो चौड़ो सफर करे मौलाना अब्दुल्ला साहब सैयदुल्लाह साहब जी खुसूसी दावत थे और फजलमंद कोलाची बेश्ते के अंदर हर साल दीनी तबलीगी इस्लाही प्रोग्राम अजमत कुरान के उनवान सा जंहिंमें तमाई असां पंहिंजे रब खे राज़ी करण जे नीयत सां जमो थियाऊं से अब्दुल कयूम भी साहब भी ईंदा ललकारे खालिद अंदाज़े खालिद तस्वीर खालिद अल्लामा तारिक खालिद महमूद सुमरो भी ईंदो इंशाअल्लाह। कारी अब्दुल्ला जो जलसो शाम जो 5 बजे ते नारे तकबीर जे सदाउन सां गूंजंदो ॾाढा नथा जो सुभान अल्हम्दुलिल्लाह। पहिरियों त मां तव्हां सभिनीनि खे मुबारक थो ॾियां जो तव्हां सभु ॾींहं जो जलसो ॿुधण आया आहियो। ॾींहं जो जलसो ॿुधण जो रात जो सभु सवलो जो त रात जो रुगो ज़ाल खां मोकल वठी मायूं कहिड़ो परू चांडियो जातली
बटियां डेडी दी अंगो टांटा करे वेही रहंदी पर ॾींहं जो सही कमंद जी छिल बि हले पई शुगर मिल भी चालू आ कणक जो भी ॿियो पाणी आ कलर सां ॾियणो आ ॿार भी बीमार आहिनि घोटीअ बि वञणो आ सभु कम छॾे अॼु मोहम्मद जो ज़िक्र ॿुधण आया आज के रसूल ॾाढा जो ज़ोर सां क़ुरान जा दीवाना बैत पूरो करे नारे तकबीर नारे तकबीर शान-ए कुरान अज़मत-ए कुरान नारे तकबीर बेटाई सादो जे सभई सुभान जे कर हवाले कम लतीफ़ा को लाजी बटी जो तो दुकान भी अल्लाह के हवाले घर भी अल्लाह के हवाले बनी भी अल्लाह के हवाले बच्चा भी अल्लाह के हवाले कणक भी अल्लाह के हवाले कमद भी अल्लाह के हवाले असा भी आयो अल्लाह के हवाले बिचाई तो थे सभई सुभान जे कर हवाले कम की तहकीक तस्लीम में लाहे गम वम वो कादर साणु करम सभई हासिल कंदे हाजत हाणे अचो त वरी क़ुरान में जुबा आयो तू पढ़ा क़ुरान चाहतो छे वमा तशाउन इल्ला अन यशा अल्लाह मर्जी ताजी न हलंदी मर्जी हुन जी हलंदी जे आसमान के बिना थंबन जे बिया बी आयत पढ़ा बी आयत कुरान जादो जो सूरह यूसुफ तो पढ़ा वल्लाहु गालिबुन अला अम्रे वल्लाहु गालिबुन अला अम्रे रब सोचे तहां जी मर्जी न हलंदी मर्जी हुन जी हलंदी हाने हाने मां चार मिसाल तो दिया चार यूसुफ अलैहिस्सलाम जे बाहिरन जी मर्जी केड़ी कुआं में उछलो मरी वने जान छुटे रब जो कुआं जे तरे मां कढी मिस्र जो बादशाह कलो बस मर्जी कंदी पूरी थी प्यार मां पांजे रब जो नालो वठो मर्जी कंदी पूरी थी जोर सां अल्लाह ॾाढा चौचल सो गूंजी वने मर्जी कंदी पूरी थी जोर सां फिरौन जी नेतई हज़रत मूसा जमीन 70,000 बनी इस्राएल जा पुट कोहराया है 70,000 छो कोहराई त मूसा न जमे रब जो पैदा करे तुझे घर पाली सुभान अल्लाह आए खुदा खुदा सुभान अल्लाह रब जो फिरौन तो जको वणई कर मूसा पैदा भी थींदो जेरो भी रहंदो पालींदो मास भी तुंहिंजे घर सुभान अल्लाह हे मुंहिंजा मौला तुझे नाम सुभान अल्लाह निमरूद जी नेत केड़ी हजरत इब्राहिम जमे ही ना मता मुंहिंजा पुत न टोड़े रब जो तुझे कमदार जे घर पैदा कंदो बस राजा छो न दाजो यार अकेले रब जा पुजारी बैत मुराद करे जाओ नारे तकबीर शान-ए कुरान अज़मत-ए कुरान जमाअत उलमा इस्लाम नारे तकबीर सुजानो रब के क्यों दलील थो दिया क्यों अबू जहल कुत्ते जी नेत केड़ी नबी के मक्के मां लडाना हिजरत कला 3 साल नबी साईं के शोबे अबी तालिब में बंद कई त केर नबी सां मिले ना गादो पी तो बंद कयोस मजबूर थे मक्को छडे वने रब जो अबू जहल कुत्ता तो कुछ भी कर तो कुत्ते की मौत मरते क़यामत ते किरोड़े मोहम्मद जा आशिक पैदा कंदस मर्जी कंहिंजी पूरी थी सभई छोड़ था ॻाल्हायो ज़ोर सां असांजे जमीयत के दुश्मनन जी नियत केड़ी डॉक्टर के शहीद कयो रत में बेचारियो उन जो आवाज खत्म थे अंदाज खत्म थे रब बचो जमीयत जा दुश्मन है याद रखो डॉक्टर के शहादत का वो है जमीयत के चार चंड लगाई दो इस्लाम जा दुश्मन कलम नहीं दींदा मोहम्मद के दीन जा नारा लगा था नारा तकबीर जमीयत उलमा इस्लाम
नारे तकबीर सुञाणे पंहिंजे रब खे कुरान जो पहिरियों सबक अल्लाह जी सुञाण मुझे मौला अली खां पुछो अली तो रब सुञाणे मुझे मौला केड़ो जवाब दिनो पहिरियों ॾाॾा जो अली अली पूरे मजमे में आवाज अचे जोर सां अली तो रब सुञातो मौला जो हा मूं रब सुञा कीअं सुञातो आसमान ॾिठई ज़मीन ॾिठई जबल ॾिठई कुरान पढ़ी अली जो जवाब पुछा जे अरब तो रब्बी फी फस्किल मां अली रब खे सुञातो इरादे जे टोल में सोचा हिकड़ी पियो थे दी पई सोचुम अली का ताकत वारी जात आ जेका पंहिंजा फैसला तो ते मरे कॾहिं अली खे चऊं अली कुरान समझा पर दुनिया जे कई शइ सां मिसाल ॾेई समझा मुझे सोने अली फरमायो कुरान जो मिसाल दो पानी वांगुरु जे अली कीअं जे पानी सख़्त शइ खे नरम कंदो आहे कुरान पत्थर दिल खे पानी कंदो आहे सभु हारी वेठा आहियो रेज छो कंदा आहियो कोलाची ॻाल्हायो छो रेज छो कंदा आहियो ज़मीन खुली थे बेतरन में रोंबो क्यों पानी सख़्त शइ खे नरम कंदो आहे कुरान पत्थर दिल खे पानी कंदो हज़रत उमर काॾे पियो वञे तलवार खई नबी साईं खे शहीद कर पत्थर दिल पर कुरान जो ॿुधी त पत्थर दिल पानी थी अली ॿियो दलील ॾे जे पानी वैरान ज़मीन खे आबाद कंदो आहे कुरान वैरान दिलनि खे आबाद कंदो अली टियों दलील ॾे जे पानी बाहि खे विसाईंदो आहे पानी बाहि खे अल्लाह ख़ैर करे बाहि जो लॻे पोइ कोला जी पेट्रोल हारी लाए छा कंदा आहियो पानी रे नरे नड़ो अड़े दिलो रे बाल्टी जल्दी करे लोड़ो छड़ी पानी बाहि खे विसाईंदो आहे कुरान जहन्नम जे बाहि खे विसाईंदो अली अली चौथों दलील दे चौथों दलील दे ॿुधां चई पानी पलीत शइ खे पाक कंदो पानी पलीत शइ खे पाक कंदो आहे कुरान पलीत दिलनि खे पाक कंदो असांखे ॿ शयूं भलियूं हिकु कलामुल्लाह ॿियो मुहम्मद रसूल असांखे जान मिली मोहम्मद जे सदके माल मिलियो मोहम्मद जे सदके रमज़ान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके कुरान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके ईमान मिलियो मोहम्मद जे सदके ओ कोलाची फकीर असांखे रब मिलियो थी मोहम्मद जे सदके मिठाई चादे जे बिना हबीब जे बंदगी बेकार बड़े वा सोलंगी तुंजो लाउड अॼु कोलाचन मां कुता ई भॼी वेंदा कुता ते हूंदा ई कोन बेइज्जतियुनि जो ॻोठ आहे बेइज्जत में कुतनि जो चा जबरदस्त बिना हुब हबीब जे बंदगी बेकार या करी खैरातूं या करी हज हला तंहिं मां बेइज्जती बेज़ार जंहिंजो इश्क नाहे अरबियत सैयद जा पढ़ी जो सब कहने सूर जो मीम रख जाए मन में बिटाई तई बिटाई कटड़न के मिसकाल तो हणे सुभान अल्लाह मीम रख जाए मन में मीम का मुराद भी मिठो मोहम्मद सुभान अल्लाह दादा नथा जो यार सुभान अल्लाह न कंदो मां 2 बजे ते बाइस कंदो कोला चंदो मुजो पांचो सुभान अल्लाह ये इजराइल वांगुर कब्जो करे वेही सुभान अल्लाह छा त कोलाचन में खल्क
सुबह मां कोला चंदे तडे के मान जा मिठाई तो के तडे ही वंजे तिने जे के खिली की कारण पाए भाकुर भाई पियो जो वेजो व्यारे नकी तलब ताम जी रुगो पानी डुक कातियों कुहाड़ा की नकी रुगो मोहब्बत सा काम मारन जेके सच्ची दिल सा सारन तिन के जायूं डिजन जी में पढ़े हो पढ़ी जाओ सब के सूर जो पर मीम रख जाए मन में मीम खमरादा मिठो मोहम्मद मोहम्मद जी माना सूरज तारीफ करे चंदो तारीफ करे सितारा तारीफ करे फरिश्ता तारीफ करे अरिश तारीफ करे बेइज्जती वाला मोहम्मद उन के चेबो आ जंजी अर्श वालो रब पाण तो तारीफ सुभान अल्लाह नबी जी हर अदा ने राजी खुदा जो कसम हर अदा तू भी मां के पेट में रहो मां में रहो नबी सही में रहो ये रात जो फर्क असा मां के पेट में जरे हेडे पुस्तू जड़ो क्रिकेट भी ढोखे अम्मा ने फरमाया हुजूर मुझे पेट में आया ओगराई जांदा तुरे जो खुश पत्थर ते कदम रखा तो पत्थर अटो बन जाए जबलन में बकरियों जा रहा पत्थरन में आवाज उठा चल बुशरा लगी आमिना आमिना मुबारक तो ये पेट में अगन जो सरदार फूलन जो सरदार नूरन जो सरदार आमिना यो बच्चों जमई था नालो मोहम्मद रखे दादा छोड़ना था जो आज के रसूल बैयत बुलंद करे जो नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर हाणे बच्चा देख लो ईसाई आयो कहीं स्कूल जे विजिट थे होटल ते बैठा दे मुझे नबी साईं जो कलमो पढ़ चिन्ना मुझे पढ़ पात्रन खां बची विंदे चिन्ना मुझे भला नबी साईं जो नालो छाए च मोहम्मद मुझे वरी बुधा च मोहम्मद मुझे वरी बुधा टियों दफ़ो जो नालो वठी त अखिन मां गोड़ा ईसाई टिशू कढी गोड़ा की मुझे मनी बिन तो रोए जो तो बेइज्जती वारा ईसाई जो जवाब पूछा क्रिश्चियन जो जवाब जो मौलाना कहां जे नबी जो नालो एड़ो आ जो सजन वठन तभी चप चुनियो जन जे दुश्मन वठन तभी चप सुभान अल्लाह केड़ा सोहना है नाम मोहम्मद केड़ा सोहना है नाम मोहम्मद मेरी दिल दी तार लाले दुई चप चुमदे जब नाम मोहम्मद आवे तो सादी गोली गोली जावे सुभान अल्लाह केड़ा सोहना है नाम मोहम्मद मेरी दिल दी तार हिलावे दुई चप चुमदे जब नाम मोहम्मद सुभान अल्लाह तुम भी जाओ मां भी जाओ हां नबी से भी जावा दी हरात जो फर्क असादा जमाना मां घोट के दाखिल हुई बाबो भई त मथे करे अस्पताल जे घर ते रोए पियो खुदा करे छोरो खैर सां जमे पाडो न खपाणो तो जाए ही न पिणे के पिनण जेरो करे पो आए मोहम्मद पियो जमे थ नूर जो लाटू पियो सुभान अल्लाह जो त मिलाद पढ़ा जोर सा मोहम्मद जो अर्श के बैयत बुलंद करे जो बैयत कारी अब्दुल्ला कादे बेटवा भाई ये कादो मानू आदा थी करामत यांदी हाड़िए ते आंदा जे जो तो खान सवा केर भिडे हाड़िए देखो सात खलकाया सुबह ये कोलाची बुजुर्ग थव दादा जो दाजो सुभान जोर से अल्लाह हुजूर जमल जमन पे बुझा अम्मा दी फरमाए मां एड़े कमरे में पई हम जो मामरे तेल कोने जो मां दियो बारिया गरीब हुए मिस्कीन हुए हुजूर जो जावा एडो नूर नितो एडो नूर सुभान अल्लाह आके तो पीछे बुधा जोर नाल नहीं अखिला जोर
अम्मा की फरमा महबूब जाओ ना एडो नूर मक्को रोशन कमरो रोशन पहाड़ रोशन जबल रोशन पत्थर रोशन एडो नूर बेटी के कमरे में आओ पर शाम जो मारियो मां आमना पंजाब के इंसान साथ अरे तकबीर तकबीर शान मुस्तफा शान सहाबा नारे तकबीर बड़े कोलाची बना जो थक लाए सुभान अल्लाह नियत कई त कोलाजन में क़यामत तई नमी छोटे सच्चाई बे का तारीख बड़ी पो मुके बुधाए रात मां बेहदो भाव तारीख अचे न पूछ अज रात वरी ओडर वी पर छा क्या कोलाचन सा यार दुआ कयो तो कोलाची कदर कल मुझो मां कल मसूब न पहुंचे सके हालांकि दावत असांजो बुजुर्ग साईं अली हसन साहब छा क्यों मजबूर बलोचिस्तान अगते पोइते पंत डिगा अज कोलाची थकल आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जोर ना लाख अम्मा जी फरमाए हुजूर जावा एडो नूर जो कमरो रोशन मक्को रोशन पहाड़ रोशन जबल रोशन वेठी त कमरे में हम पर शाम जो मारियो मा पंजे अखे सुभान अल्लाह हुजूर जे जमन सा नूर जी लाइट मिस्र न यमन न कैसर न शाम भाई छो इब्राहिम अलैहिस्सलाम जी कब्र होती हजरत इस्माइल जी कब्र होती हुजूर जे जमन सा नूर जी लाइट हणी रब हजरत इब्राहिम के कब्र ते इतला दिनो ओ सुना इब्राहिम जे मोहम्मद ला तो काबे में रोने न वो मोहम्मद जो मक्के में पहुंच गया है भैया कब्र करो सुभान अल्लाह पर जावा केड़े अंदाज में बुध जा है अम्मा दे फरमाए जावा जमन सा सिर सजदे में हो सुभान अल्लाह या कोलाची तू जमन दो ना जमन सा राम बाट सजो गोठ मथे ते खड़ो हुजूर जावा जमन सा सिर सजदे में अंगुर जो इशारो मथी छा पिया चवन ला तसजुदू हे मिलाद जो पैगाम थो दिया मिलाद जो पैगाम झंडी न जुलूस ल हलवे जी देख न हाने त सुलो मिलियो आ जो शादी में मायूं नचन मेले में खतरा नचन रबिउल अव्वल में असा मुल्ला ता नचूं पचका दाढ़ियूं सदकी वजा मुला तुझे ना सुनदा मिलाद जो पैगाम झंडी ना जुलूस ना हलवे जी देग ना अल्लाह जी सुञाणा जमन सा नबी छाजो अच्छा तो के जमीयत वारो बुधाए मिलाद जो पैगाम हथन के जुल्म खां बचाओ पेरन के नाफरमानी खां बचाओ जिंदगी के बिदअत खां बचाओ पेट के हराम खां बचाओ अख के बेहयाई खां बचाओ अकीदे के शिरक खां बचाओ जमन खां वठी मरल मोहम्मद जो गुलाम थी हौज़े कौसर ते मोहम्मद तुझे इंतजार सुभान अल्लाह मिलाद जो पैगाम अल्लाह जी सुना हाने माके बलोचिस्तान घुराए पहिरी फरवरी भाग नाड़ी उते मुसलमान त आया पर दीवान भी आया उन्हनि दीवाननि सां मुंहिंजी कचहरी थी जो असांजो रब बि त साॻियो ई आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रब्बुल मुस्लिमीन थो रही रब्बुल मोमिनीन थो रही रब्बुल मुत्तकीन तहमुला अलाह पे कब्जो करे वेही रहिया मां चयो मान रब तहां जो बि साॻियो ई आहे पर हिकिड़ो फ़र्क़ु आहे तहां सुञाणोसि कोन था असां सुञाणोसि था ॾाढा नथा चओ जोर सां बुलंद आवाज़ सां
अकेले रब जा पुजारी भैया तबला करे जा तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान आले बैत नारे तकबीर असां छो था सुञाणोसि ख़बर अथव जो असांखे ॿ शयूं ॾिनई हिकिड़ो मिठो मोहम्मद ॾिनई ॿियो कलाम आहे नबी साईं बि ॼमण सां अलाह जो तारीफ़ कराया कुरान जो पहिरियों सबक़ नबी साईं हरम में निकिता 11 मुशरिक आया हुजूर खे चऊं जे अलाह जी दावत ॾियण आयो आहियां उन जो तारीफ़ त करा हिकिड़ो आया उन जो अबो उन जी अम्मा उन जा चाचा उन जा मामा उन जी बिरादर हुजूर छा चयो कुल हु अल्लाहु अहद चवेन मोहम्मद जो अल्लाह अकेलो आहे हुजूर असां मुशरिकन जो जहिड़ो इन ते हो त रब अकेलो न आहे हुजूर जो अकेलो न त मुशरिक अलाह खे मञींदा अलाह खे मञींदा अलाह खे मञींदा जहिड़ो छाते हो अकेलो करे न मञींदा मसइलो इहो नबी साईं जो अकेलो आहे हो पिया चवनि न 360 घटि अथसि जहिड़ो ई न ते हो क़ुरान में लिखियल हुजूर के छा पिया चवनि मुशरिक अजल आलिहत इलाहु वाहिदा हिकिड़े जी दावत छो थो ॾे 360 काॾे वञनि असांजे नबीअ छा चयो क़ुरान में लिखियल आहे कोलाची फ़क़ीर हुजूर चयो व इलाहुकुम इलाहु वाहिद जंहिंजी मोहम्मद दावत थो ॾे उहो अकेलो अलाह ऐं रब जागे चइबो आहे सुभान अल्लाह जो त हिकिड़े धक में ॿुधायां 2 बजे ते हला मां रूसी चेक कर छा त खल्क आई सुबह सां जलसो कोलाचिन जो भरजी सुभान अल्लाह रब छा के चइबो आहे तवजो हूंदो त ॻाल्हि सम्झ में ईंदी मां ही दावा थो कयां पोइ 3 दलील ॾींदुसि रब चइबो आहे शइ साॻी हुजे हिकिड़े खे नफ़ो ॾे ॿिए खे नुक़सान ॾे शइ साॻी हुजे रब हिनखे चइबो आहे हे कमु थियो त मां 5 बजे ताईं वाइस कंदुसि तव्हांजो त कमंदी लुड़ी हुआ हे लॻा 250 खां मथे पियो हले बस वञी काठियुनि जे बराबरि थियो पर काठियूं अञा मथे दुआ कयो त कमंद जो अघु काठियुनि जे बराबरि थिए इंशाअल्लाह काठियूं घणे आहिनि ख़बर अथव 480 असांजे मुल्क में कानून उबतो जिते कमंद सस्तो काठियूं महांगो जिते अन्न सस्तो पोइ महांगो असां ऊंधे मुल्क में खुदा खबरदार माच करे कोलाची इंदर साल काठो पोखियो कल पैसा तो बचंदव बिजू बच जने काठो मांगियो न पो कम तो पोखियो छाजे खबरदार कम तो तू 3 महीने खणबो सॼो साल यासीन ना पढ़ो पाण 18 महीना कम त वॾो फसुला सघनि सभु चओ दुआ कयो मां बि ज़मीनदार इते बरो थो वठी वञा अलाह जा गंज भरिया पिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सब चओ रब छाके चइबो तवजो रब चइबो शइ साॻी हुजे हिकिड़े खे नफ़ो ॾे ॿिए खे नुक़सान शइ साॻी हाणे ॿुध दलील थो ॾियां दरियाउ साॻियो मूसा अलैहि सलाम टपियो पियो वञे फिरौन गोता पियो खाए रब हिनखे ॿियो दलील थो ॾियां बाहि साॻी पखी पुट पे ते सड़ी पियो किरे इब्राहिम अलैहि सलाम अंदर वेठो चो बाहि अचे काथे आ मां त बाग में वेठो क्यों दलील तो ॾियां कोलाची जे दिमाग में भूसो न हूंदो त मुंहिंजा दलील वेही वेंदो सुभान अल्लाह
क्यों दलील थो ॾियां क्यों दलील काती सागी आहे काती सागी आहे पत्थर ते हण ते चिंगा पई कढे हज़रत इस्माइल जी नरम कीची पई कोई रब या ॻाल्हि घोटकीअ जे डॉक्टरनि खे बि सम्झ में नथी अचे डॉक्टर ॾे वञो न डॉक्टर राति पेट में गड़बड़ थी पई आहे डॉक्टर पहिरियों पुछंदो राति छा खाधो हुई राति त भींडियूं भेंडियुनि त मसालो कयो भींडियूं सॼे घर खाधियूं दस त मूंखे छो चयो डॉक्टर मांखे नौजवाननि जो ॾुख न आहे ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजे पोड़नि जो ॾुख 70 साल उमिरि थी अथनि रब नथा सुञाणनि कम सुञाणनि था फुटियूं सुञाणनि था कणिक सुञाणनि था घोटके मां चांवर पियो वठे कटे मां लप भरे रूसी आहे छऊं बासमती ई नको तई आ ले बाटरी दई जा पोड़ा चांवर सुञातई कमंद सुञातई कणिक सुञातई वोण पोखियल सुञातई रब नथो सुञाणे कुरान पढ़ा जेको रब नथो सुञाणे कुरान जादो जे कुरान पढ़ा सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा जोर सां कुरान जो अर्श बैत बुलंद करे नारे तकबीर शान मुस्तफा शान कुरान अजमत कुरान नारे तकबीर काफिरन के तो कुरान नथो वणे पर मुसलमान भी कुरान मां बेज़ार हाणे इमरान खान जी हिकिड़ी वज़ीर नालो अथसि 13 किलोमीटर जो में खां बि थुली फिरदौस आशिक आवाम उहा कुती वरी छा थी भौंके उहा चए थी त फितने जो मर्कज़ मदरसो चओ लानत थे चओ लानत थी चओ कुती तो लानत आए भी पोड़ी सालन सर भी फाटल कुरान जी भौंके ऐं कुरान जो हाणे अमेरिका में हिकिड़ो वॾो मौजूज़ो थियो अथव सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधायां न यार मज़ो न आहे था कुरान जो अर्श बैत बुलंद करे थो नारे तकबीर शान कुरान अजमत कुरान शान मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम अल्लाह बरकत दे कारी अब्दुल्ला से अब्दुल्ला से अब्दुल शुक्र भाई पान भी मदरसे जे हवाले त बच्चा भी मदरसे हिकिड़ो हिते मदरसो पियो हलाए ॿियो वरी टूल ते मदरसो अमेरिका में पुलिस जे वॾे चीफ खां हाणे कसम पे वठो या हलफ वारी तकरीब थी विया त जंहिंमहिल तकरीब शुरू थी त चओ बाइबल खणी अचो बाइबल माना तौरात बाइबल तो हुन पुलिस जे वॾे ऑफिसर छा छो चई बाइबल न खणी अचो अल्लाह जो क़ुरान खणी अचो न यार मज़ो नथा कयो जोर सां पूरी अमेरिका में नारा लगी विया जे सचो आहे रब जो क़ुरान अजमत कुरान शान कुरान नारे तकबीर कुरान कुरान हाणे त इमरान एडी महांगाई कई आहे जो चए थो मरो सभई सुकून कब्र में अथव सुकून मुझे मरो जे मलाइकन वांगार करे तोखे पाथर सुकून कुरान में आ न कयो शादियुनि में अजाया ख़र्च मां बाहूं तो बधा अल्लाह पैसा ॾिना अथव न कारी अब्दुल्ला के ॾियो त मदरसो हलाए ॾाढा छो नथा चओ जोर सां अल्लाह बरकत ॾिने हिते भी मदरसो टूल ते भी मदरसो न कयो अजाया ख़र्च शादी थींदी न जटा अजाया ख़र्च शादी थींदी त पुछंदा जंहिंजा जूं गाॾियूं आयूं आहिनि
कुंवार वठण था वञो या पीढ़ीअ ते था वञो कुंवार आहे हिकिड़ी चङो माऊ ॿधी हाणो ते गिदीअ में वरी पुछंदा घोट जी कार आई आहे घोट जी कार खे वरी कुंवार खां वधीक था सिंगारनि एडी चोसी गाड़ी जब कार सां तो परण जे छा एडी ते मुखे जटन ते कावड़ अचे मां काथे वञा मां काथे मातम क्या मां केड़ी बित सां टक्कर आना कोलाची मां केड़े पोल ते चढ़ा हेडो सुलम घोट बि मोड़ ॿधियो अॻियां वेठो आहे गाॾीअ में जहिड़ो मारणो ढगो पीढ़ीअ ते पियो वञे वरी जट पुछंदा भला एको साउंड आयो एके साउंड जो शादीअ में वञी छा पुट तो पाणाई सॼो ॻोठ तो पाणाई हा भाई एको साउंड बि आयो डाक्सन किथे आहे उहा बि चङा पोइ फोन कई आहे अचे हलो को छोकरा किथे आहिनि जेके डाक्सन ते नचंदा सिंधड़ी अंब जहिड़ा कीअं कीअं था अजाया ख़र्च ये डाक्सन ते जेके छोरा नचंदा आहिनि न ये घोट जा न पुपाट न मासा ऐं एॾा निभागा अथव सॼी ॼञ खे ग़लति इशारा कंदा जो ज़मीन जी गाॾी हूंदी आहे अॻियां पोयां घोट जी गाॾी बाक़ी गाॾियूं पोइते न्याणियूं वेठल हूंदियूं उन्हनि में ही छोरा अहिड़ा निभागा ॿधा पई सभु सॼी ॼञ खे ग़लति इशारा कंदा ये शादी बर्बादी यो मुआशरो पेश कयूं हाणे अचो त शरीयत पेश कयां त नबी साईं शादीअ नाले छा चयो सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधायां ज़ोर सां मिठे मोहम्मद जो आश कबैयो त बुलंद करे चओ तकबीर शान मुस्तफा अजमत मुस्तफा नारे तकबीर अल्लाह बाक़ी मुंहिंजा 15 मिंट वञी पुछा मां काॾे वञा वक़्तु वॾो बेरहम आहे मां छा डीज़ल ते आहियां या रसूल अल्लाह कोलाची पुछनि था त भली शादी कहिड़ी आहे उन नबीअ जो पैगाम थो ॾियां जंहिंजो कलमो पढ़ियो पढ़ो त सभई ला इलाहा ज़ोर सां जलसो गूंजियो इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु न विढ़ंदा कयो तबलीग वारा कलमे जी दावत ॾींदा न विढ़ंदा कयो तबलीग वारनि सां ये मस्जिद जी दावत ॾींदा थो गश्त करे मिनतूं करे भई मस्जिद में चले दीन की बात हो रही है ऐं कोलाची वरेड़ा होशियार बिस्कुट बि उन्हनि जा खाईंदा चांहि बि उन्हनि जी पीअंदा धांधली बि उन्हनि सां कंदा तुम चलो हम आते हैं हराम जो 8 ॾींहं वरी मस्जिद न विढ़ंदा कयो तबलीग वारनि सां लगायो चिल्लो 4 महीना 7 महीना खुदा जे रावण में फिरो दीन सिखो नंढायो ना अचो मदरसे वॾायो त हलो राई वंडे पोड़हू खंगी 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 खटूं छिनी छिनी या रसूल अल्लाह भली शादी कहिड़ी आहे कलमे वारो तोसां तो ॻाल्हायां तोसां छो त भिटाई त अबू जहल मां बि न मुड़ियो कंहिं मां जेको अबू जहल मां न मुड़ियो इहो मुल्हनि मां मुड़ंदो अबू जहल खे लतीफ़ छा चयो ॿुध जा अबू जहल खे चई त जानिब कीअं जीव जॾो कई हुई बि वेजन वट अबू जहल खे थो चए नबी साईं बि मके में तूं बि मके में नबी साईं जो घर बि मके में तुंहिंजो घर बि मके में जंहिं पाड़े में नबी साईं जो घर उन पाड़े में तुंहिंजो घर बिलाल हबश खां आयो सोहेब रूम खां आयो सलमान फारस खां आयो महबूब जो कलमो पढ़ियो जन्नत जा वारिस बणिया तोखे कहिड़ी नांग खाधो
लफ्ज़ ॾिस कोलाची लतीफ़ जा है छा तो चए जानिब कीअं जीव जॾो कई जी माना अंदर जॾो माना अॻो वेगी माना तबीब कोलाची सिंधी न बारो चए मरी कोलाची बरोच का अॻो क्या मदद थी अचे बेटा ही छा तो चए जानिब कीअं जीव जॾो कई हुए बि वेजन वठ फकी इन मर्ज़ जी हुई भी उन्हनि वठ लफ्ज़ ॾिस बेटा ही लॻा चएसो अबू जन बातोड़े कला अली गोर मार जी फोन आई ये जो भी अॻियों मां अलाह जा बाना फोन त बंद वेड़ो शौंका त कम में वञी ॻाल्हि सेॾी हेॾी वॾी ॻाल्हि जो सॼीअ जो वादो पिटाए हा मां जल्द में हिन पैकेजन असांजा कम लाइ ₹2 में 2 कलाक हाणे ₹2 में 2 कलाक छोड़ा छा ॻाल्हाए हलो किथे मां थंबे जे पार में तूं किथे मां तुंहिंजे इंतज़ार में कमंद में वेठो दुआ कयो त हिन पैकेजन मां असांजी जान छुटे हा हा अलाए कहिड़ी ॻाल्हि पे हली मौज़ू सॼो हाय बेटा ही छा थो चए जानिब कीअं जीव जॾो कई हुए बि वेजन वठ फकी इन मर्ज़ जी हुई बि उन्हनि वटि पर तो में ही का घटि न त हू त सालिक हासूत तोखे तर निभागो हा न त मोहम्मद त रहमत जो दरिया या रसूल अल्लाह भली शादी कही हा भली शादी बुझा पाण फरमायूं इन आज़म निकाह बरका ऐसर हु मऊना भली शादी उहा तवज्जो में ख़र्च सपा थोड़ो भली शादी या रसूल अल्लाह भला बुरी शादी कहिड़ी आहे अगो हदीस पढ़ियमि भली शादी हाणे हदीस तो पढ़ा बुरी शादी हुजूर तो फरमाई शर्रु ताम तामुल वलीमा युदअल अगनिया व युतरकल फुकरा बुरी शादी हुआ तवज्जे में रुगो पैसे वारा अचन गरीब हिक भी न अचे साईं मुझे शादी में बिलावल भी आयो आसिफ साहब भी आयो खुर्शीद भी आयो अदी पर आयो कदी ज्योति मौले अब्दुल्ला कोलाची भी आयो राम जो के गरीब जो नालो वठो न कयो शादियुनि में हज़ारा ख़र्चा ऐं माइन सां सुलम भी न कयो माइन जा वॾा हक़ अथव जे मां लाउड ते ॿुधायां न कोलाची सुभाणे मानी पाण पचाईंदी असांजो मायूं मज़लूम लाबारो मायूं कन गाह मायूं कन कुतर मायूं कन छेड़ा उहे कन काठियूं उहे कन पोतो शह पर छाते रखी ए शह पर जेड़ो गरीब जे घर खे लोड़ो आयो हाणे मां जेकम बात तखी रे मुझे माइन को गाह न करायो लाबारा न करायो कुतर न करा तो सुबह जो लो फोड़ो चाय भी करिया वरी डिश में ढके कपड़े सामू समझो बिस्कुट कपड़ो जो लाथुम द हेडो डाटो छा डाटो चाचा डाटो छो खणी के रात जल्दी माइन को गाह न कराने गाह पिणे कन खबरदार हजरत अली से जुमे जो वाइस पे करे बस आखिरी तक जुमे हमरा चिट्ठी लिखी अली हजरत अली चिट्ठी वठी खोले को जे लिखी आ हमरा उठी बिठो से मां लिखिया एरिया चिट्ठी जो लिखी दई मुर्स मां मां तो उठी भी सवाल जमात तो सवाल भी बुधे अली जो जवाब पुछो सवाल हमरा उठी बिठो खलक बैठिया जुमे जो डी कूफे जे जामा मस्जिद हजारे मानू मुझे मौला अली भी बीठो हमरा बीठो हमरा जो अली मुझे पहलो सवाल पुछो चीन उम्मत में वड्डे में वड्डो आलिम केरा मुझे मौला अली जो जवाब पुछा कोलाची फकीर चीन उम्मत में वड्डे में वड्डो आलिम अबू बकर सिद्दीक
यार ॾाढा नथा चओ सिद्दीक़ जा गुलाम बैयत बुलंद करे चओ तकबीर शान सिद्दीक़ अकबर शान हजरत अली नारे तकबीर शान सहाबा अली नबी से तहां जे नाले जो मां इल्म जो घर अली दरवाज़ो तहां ता चो वॾो आलिम अबू बकर आ दलील इते अली टे दलील ना पर मां हिकड़ो तो दिया जो त मांखे ॾाढी सफ़र करणो हिकड़ो दलील जे शरई मसइलो आ मस्जिद भरिजी वञे नमाज जो टाइम थी वञे ख़ल्क़ अची वञे नमाज उहो पढ़ाए जेको इल्म में वॾो साईं जी तबियत नासास हुजूर पंहिंजे हुजरे पाक में हा ख़ल्क़ अची वई मस्जिद भरिजी वई कंधो लॻी वियो जमात अची वई पुछो से या रसूल अल्लाह नमाज केर पढ़ाए फरमाया अबू बकर के चओ त मोहम्मद जे मुसल्ले ते नमाज पढ़ा सिद्दीक़ जा गुलाम बैयत बुलंद करे चओ नारे तकबीर शान सहाबा शान सिद्दीक़ अकबर अली जे बराबर सिद्दीक़ टे ॾींहं नमाज पढ़ाए वरी पुछो सिर्फ़ या रसूल अल्लाह मुस्तकिल नमाज केर पढ़ाए पाण फरमायो मुरू अबा बकर फलियुसल्लिनास अबू बकर के चो माण्हुनि खे नमाज पढ़ाए उमर आयशा चो इन्नहु रकीकुल क़ल्बि या रसूल अल्लाह वो दिल जो नरम आहे मुसल्ले ते न बीह सघंदो के ॿिए खे हुकुम कयो हुजूर जो जवाब चमकोल अचे पाण फरमायो हुम्मा वहबल्लाहु फी सदरिही सब्बैतहु फी सदरि अबा बकर आयशा जेको रब मुंहिंजे सीने में रखियो मां मोहम्मद सभु कुझु अबू बकर जे सीने में रखी वरी हमरा उथी बिठो अली मुझे ॿियो पुछ चेनो उम्मत में वॾे में वॾो बहादुर के मुझे मौला अली जो जवाब पुछ चेनो उम्मत में वॾे में वॾो बहादुर अबू बकर सिद्दीक़ अली खैबर जो किलो तोहफ़ा क्या कयो मरहब खे सत चुकर तो कयो तहां का चो बहादुर अबू बकर दलील मौला अली जो दलील पुछा हजरत अली फरमायो हिजरत वारी रात मां अली भी मोहम्मद के बिस्तरे ते सलाम सिद्दीक़ के जो मोहम्मद के गुलन ते कयो विच काफरन ना निकतो सुभान अल्लाह हिजरत वारी रात नबी से सॾियो अली जी साईं ये मुंहिंजी चादर ये मक्के वारनि जो अमानतूं ये मुंहिंजो बिस्तरो तूं सुम्ही पओ साईं तव्हां काॾे था वञो फरमाई मां अबू बकर जे दर ते थो वञा ॾाढा छो न था चओ सिद्दीक़ जो या रसूल अल्लाह 200 काफर तलवारूं कयूं बीठा तव्हां कीअं वेंदो पाण फरमायो अली काफर मारण आया आहिनि मोहम्मद जो रब बचाईंदो ॾाढा नथा चओ सोने अली जो या रसूल अल्लाह पोइ कीअं वेंदो पाण फरमा मुठ मिटीअ जी भरींदुसि क़ुरान जी ही आयत पढ़ंदुसि वजा अल्लाह मिन बैन ऐदीहिम साईं अॻियों हणंदो पोयां रहिजी वेंदा पोयां हणंदो सॼे हुजूर फरमा अली मिटी मां हणंदुमि अंधो रब कंदुमि ॾाढा नथा ॻाल्हायो ज़ोर सां सुभान अल्लाह जो हिकिड़ो जुमिलो चवो हुजूर फरमायो अॼु मां तो हणा हर साल पाण ई हणंदा सुभान अल्लाह सुन्नत समझी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुजूर एड़ी मिट्टी है जो बत्तियों ही विसी वन बत्तियों अन्या ताई विसाईंदा थव मिसकाल मा समझी ला वनो कोला चौधारी काफर बिठा अली निंद पियो कुर्बान अली तुंहिंजी चुर कुर्बान अली तुंहिंजी हिम्मत कुर्बान 200 काफर अली निंद पियो कहां के न खबर पे कोला चिंगे घर से ते धाड़े लंडो घेरो थिया केड़ा वे हंदो मोलो ही कना ते के मत चलो जब अली सोफा से टके ना बेडरूम ते मक्तल का 200 काफर बिठान अली निंद पियो ॾाढा चो अली अली हा जोर सां चो जलसा पहुंची वने तॾहिं त मुंहिंजो मौला अली फरमायो मां अली खे दुनिया में 3 शयूं प्यारियूं कहिड़ियूं अज़रब बिसैफ लश्कर कुफा कतार अंदर कतार लख जन्या हज़ार मोहम्मद जा कथा
एडम हैदर करा साहिब दिलका हथ में तलवार जेको अचे बिना जाथे धक्को हण त बेड़ो अज वचन कयो त इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासीं मस्जिद खे आबाद कंदासीं अबे अम्मा जो अदब कंदासीं पाड़े वारनि सां सुठा हलंदासीं हक़ जे आलमनि जो साथ ॾींदासीं साईं अब्दुल आज़म मदरसे में ताबन कंदासीं कम दमा बि ताबन कयोसि वरी कणक लाइ तभी तव्हांजी नियत इहा हुजे त पहिरियों ॿमण मदरसे जा तॾहिं त कणक बचंदव न त माकड़ अचेव पई माकड़ छा कणक खे खाईंदी अथव माकड़ माण्हूअ खे खाईंदी अथव आकड़ आकड़ सम्झो था न मुशरफ खे आकड़ हुई निमरूद खे आकड़ हुई फिरौन खे आकड़ आकड़ सम्झो था न हिन हथ में मोबाइल हिन हथ में मोबाइल काटनि न वञे थो सीट चुबो जोड़ो टायर में हवाए पे सुञाणे तो मां केरु आहियां सुञाणे तो कोलाची हो धर ते चाहियो पियंदो काचन पाते मुराद अली साहब जो चाचो थी वई नक मां गंद वात मां गंद पेट गंद सां भरियो पियो अथसि वञे थो बाथरूम में तगारी माल जी कढियो छाती लाया रब छा थो चए ला तमश फिल अर्ज़ मरहा बूट जा खड़का करे कोलाचिन गरीबन खे न ॾेगा मथां मां रब गोॾनि खां टंगू न भञा खुदा खुदा है आकड़ करे ना हलो निवड़ी हलो तो इंशाल्लाह नमाज पढ़ंदासीं मस्जिद खे आबाद कंदासीं अबे अम्मा जो अदब कंदासीं पाड़े वारनि सां सुठा रब्बना आतिना लना नूरना या अल्लाह सभिनी जी हाज़िरी क़बूल ये प्रोग्राम हलंदो रहंदो से अब्दुल कयूम साहब भी ईंदा मोहतारिक साहब भी ईंदा ॿिया बुज़ुर्ग शाम जो 5 बजे ताईं जलसो हलंदो नाथ खान पहुचिया आहिनि साईं गुलज़ार साहब हे अली सरवन इंशाअल्लाह हुते मौलूद ॿुधण बि सवाब अथव छो त मौलूदनि में बि मोहम्मद जो ज़िक्र आहे रब्बना आतिना